ना मैं सुन्नी ना मैं शिया, मेरा दुहां तू दिल सड़िया हो। मुक गई सब खुशकी पेंडे, जदू दरिया रहमत विच वड़िया हो। कई मन तारे तर तर हारे, कोई किनारे चढ़िया हो। सही सलामत चढ़ पार गए बाहू, जिना मुर्शिद दा लड़ फड़िया हो। तर्जुमो, आऊं न सुन्नी आहियां ऐं न शियो आहियां। इहे सभई फ़िरका परस्ती में मुब्तला आहिनि ऐं ज़ाती मारिफत ऐं तौहीद खां बेगाना आहिनि ऐं उन्हनि जे इन ई तासुब ऐं फ़िरके वाराना ज़हनियत जे करे मुंहिंजी दिलि ॿिन्हीअ खां ॾुखोयल आहे। सभई मज़हबी ख़ुश्क फ़ासिला तय थी विया, जॾहिं खां हक़ीक़ी रहमत जे दरियाह रहमतल लिल आलमीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में दाख़िल थियासीं। मार्फत ऐं तौहीद जे दरिया में केतिरा ई अणतारूं तरी तरी कामयाब न थिया। को हज़ारनि मां ख़ुशनसीब किनारे ते वञी पहुतो। ऐं बाहू, हिन मारिफत ऐं तौहीद जे दरिया मां त उहे सही सलामत पार थिया, जन कामिल मुर्शिद जो दामन झलियो।